ही जो तोसां ॻाल्हाइण लाइ एॾो आतो बीठो आहियां तोखे कहिड़ी कलो साइण। ही जो तोसां ॻाल्हाइण लाइ एॾो आतो बीठो आहियां तोखे कहिड़ी कलो साइण। हीअं ॼण त हथनि में आहे कालऊं तोसां ॻाल्हि न थी आहे। मन में केॾा मुंझारा आहिनि केॾो फाथो बीठो आहियां तोखे कहिड़ी कलो साइण। हेकर होतो मुरकियो मूॾे मुरकण मां के मुखड़ियूं निकितियूं मुखड़ियुनि मां पोइ लफ़्ज़ फुटी पिया मुंहिंजा सारा फट छुटी पिया हाणे निशान बि कोन्हे कोई। केॾा तुंहिंजी सुंदरता जा नक्श उतारियूं बीठो आहियां तोखे कहिड़ी कलो साइण। सोचुम वेठे ही बि चवां थो सोचुम वेठे हू बि चवां थो ईअं अचानक साम्हूं आ ईअं मूंखां हिकिड़ो लफ़्ज़ न निकितो। सोचुम वेठे ही बि चवां थो सोचुम वेठे हू बि चवां थो ईअं अचानक साम्हूं आ ईअं मूंखां हिकिड़ो लफ़्ज़ न निकितो। सारी सोच हवा थी वई आऊं पुछां ॼण भित पुछे का गूंगो बातो बीठो आहियां तोखे कहिड़ी कलो साइण। हू जो बुक उमाणी मूॾे बुक में हिकु लिफ़ाफ़ो बीहो। हू जो बुक उमाणी मूॾे बुक में हिकु लिफ़ाफ़ो बीहो कागर ते के चप ठहियल हा तुंहिंजी सुर्ख़ी आऊं सुञाणा। हू जो बुक उमाणी मूॾे बुक में हिकु लिफ़ाफ़ो बीहो कागर ते के चप ठहियल हा तुंहिंजी सुर्ख़ी आऊं सुञाणा। सो कागरो मुंहिंजी साइण अहमद जी क़िस्मत जो कागर क़िस्मत सारी ख़ुशबू ख़ुशबू इश्क़ सुञातो बीठो आहियां तोखे कहिड़ी कलो साइण तोखे कहिड़ी कलो साइण। हिकिड़ो ॿियो नज़म आहे हूअ। केॾी साण सुहाई आहे मूं में पाण उहा ई आहे। केॾी साण सुहाई आहे मूं में पाण उहा ई आहे। ख़ुशबू कंहिंजे आंचल जी आहे जा मूंखे मदहोश करे थी। तो जा मूं में झाती पाती तो छा जा तो केरु रहे थी मूं ते जेका राज करे थी उन जा कहिड़ा पार पता हा। ॻाढ़ी सुर्ख़ी काजल अखियूं हथ ते मेहंदी कारो धाॻो पेरनि में ऐं खाॿे गल ते हिकिड़ो तिर ते सारी राति खुटे थी ऐं अखियुनि मां बाख फुटे थी। ॻाढ़ी सुर्ख़ी काजल अखियूं हथ ते मेहंदी कारो धाॻो पेरनि में ऐं खाॿे गल ते हिकिड़ो तिर ते सारी राति खुटे थी ऐं अखियुनि मां बाख फुटे थी। हूअ ॻाल्हाए मुंहिंजे मन में केॾा नज़्म उतारे थी पई। हूअ मुर्की थी दीप जलाए हीअ हयाती ऊंदहि आहे उन में केॾा रंग भरे थी मूंसां केॾो प्यारु करे थी। हीअ हयाती टाक तपे थी ऐं हूअ काई वाव ॾखण जी मुंहिंजे सीने साण लॻे थी। मुंहिंजो नालो खणंदे हुन जे चहिरे ते जे रंग फुटनि था रंगनि मां के बाग़ ठहनि था। ॻाढ़े गल ते ॻोढ़ो आहे गुलड़नि ते का माक पवे थी। ॻाढ़े गल ते ॻोढ़ो आहे गुलड़नि ते का माक पवे थी। मुंहिंजे कन में कुझु चवे थी अहमद तोसां प्यारु अज़ल खां। हूअ जा गॾु रहे थी मूंसां मूं में ॿीहर ॼाई आहे मूं में पाण उहा ई आहे। तनवीर जा गुज़िरियल गॾिजाणियुनि में असां गज़ल ॿुधासीं ऐं उन्हनि में बि जेका हुन जिदत आंदी या नवां ख़्याल पेश कया नयूं तशबीहूं ॾिनियूं। ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन गॾिजाणी में ही नज़्म पहिरियों आहे शायदि अॻु में बि हुजे। बहरहाल ही नज़्म जे हवाले सां नज़्म कुझु आम सिन्फ़ुनि खां अलॻि हैसियत रखंदो आहे। उनजो ख़्यालु उनजी बीहक उनजो जेको फॉर्मेट आहे उहो ॿियनि सिन्फ़ुनि खां कुझु ॾुखियो आहे। ऐं उन में वॾो कमु इहो हूंदो आहे त ख़्याल जो जेको तसलसल आहे उनखे एंड ताईं बरक़रार रखिणो पवंदो आहे नज़्म में। ऐं उहा साॻी माना इहा हिकु सुठे शाइर जी जेका आहे उहा निशानी आहे त हू पंहिंजे उन ख़्याल खे पछाड़ीअ ताईं कीअं निभाए थो ऐं उहो ख़ूबसूरत नज़्म। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे त तनवीर जीअं पहिरियां गज़ल पढ़ंदो हो उन पढ़ण में अञा लुत्फ़ु ॿियो हो। अॼु उहो लुत्फ़ु न आयो मूंखे त घटि में घटि। शायदि उनजी पढ़ण जी स्पीड कुझु तेज़ हुई ऐं हमेशह शाइरीअ खे हिकिड़ो रिदम खपंदो आहे उहो ॻाइण में हुजे या पढ़ण में हुजे। त उहो पढ़ण वारो रिदम जेको आहे उहो ई मज़ो ॾींदो आहे। ऐं उहे लफ़्ज़ जेके जॾहिं निकिरंदा आहिनि उहे लफ़्ज़नि खे बि कैफ़ियतूं ॾिबियूं आहिनि ऐं उहा सॼी कैफ़ियत ठहंदी आहे त उहा ई ॿिए ते असरु जेको आहे उहा कंदी तॾहिं जॾहिं हुनखे सुठो मौसीक़ीअ जो या पढ़ण जे अंदाज़ जो लिबास पहिराइबो त उहा शइ पोइ वधीक माना अट्रैक्ट थींदी आहे वणंदी आहे ऐं उहो लुत्फ़ु वठंदो आहे।
ऐं उन में छो त आस्ते आस्ते इहा जेको उनजो पैटर्न आहे त ॿुधंदड़ बि पंहिंजी कैफ़ियत त ठाहींदो हले न। भई ईअं तकड़ में पढ़ी वेंदो माण्हू त ॿुधण ते उहा केॾी बि भली शइ हुजे पर उहो अञा एतिरो तासुर या असरु न छॾींदी। जीअं पहिरियां गज़ल पढ़ंदो त उनजो माना असांखे हसन दर्स यादि ईंदो हो। ख़ासि तौर ते हिन जे पढ़णीअ मां लॻंदो ॼण असांजे हसन दर्स जेको आहे उहो हिन रूप में आहे। हिन जो आवाज़ जो बि अंदाज़, पढ़ण जो बि अंदाज़ ॼण हसन वांगुरु घणी त मुशाबियत रखंदड़ हुयो। सो इहो आहे त पढ़ण में बि जेतिरी ख़ूबसूरत शाइरी आहे ओतिरो उनखे पढ़ण में बि उहो जेके बाक़ी ॿई नज़म जेके आहिनि उहे कमाल जा आहिनि, इंतिहाई माना वणंदड़। केॾी साण सुहाई आहे, हाणे कमाल आहे। मूं में पाण उहा ई आहे, छा त सिटूं आहिनि। ख़ुशबू कंहिंजे आंचल जी आहे, जा मूंखे मदहोश करे थी। तो जा मूं में जाती पाती, तो छा ॼातो केरु रहे थी। मूं ते जेका राज करे थी, उन जा कहिड़ा पार पता हुआ। ॻाढ़ी सुर्खी काजल अखियूं, हथ ते मेहंदी, कारो धाॻो पेरनि में, ऐं खाॿे गल ते हिकिड़ो तिर। छा त तशबीह आहे। खाॿे गल ते हिकिड़ो तिर, तिर ते सारी राति फुटे थी। सुबहान अल्लाह, छा त ऐं अखियुनि मां बाख फुटे थी। हूअ ॻाल्हाए थी मुंहिंजे मन में, हूअ ॻाल्हाए थी मुंहिंजे मन में, केॾी नज़म केॾा नज़म उतारे थी पई। हूअ मुर्के थी दीप जलाए, कमाल आहे न। हूअ मुर्के थी दीप जलाए, हीअ हयाती ऊंदहि आहे, कमाल आहे। हयाती त ज़िंदगी जो अलामत आहे, रोशनी जी अलामत आहे, पर हिते त वरी उदासी आहे। हूअ मुर्के थी दीप जलाए, हीअ हयाती ऊंदहि आहे, उन में केॾा रंग भरे थी। हाणे ॾिसो त उन साॻी कैफ़ियत खे वरी उजागर करे थी पई रंगनि सां, त केॾो लुत्फ़ु वठे थो पंहिंजे ज़िंदगीअ जो। हीअ हयाती ऊंदहि आहे, उन में केॾा रंग भरे थी। मूंसां एॾो प्यारु करे थी, हीअ हयाती टाक तपे थी। टाक तपे, टाक असां वटि माना जेका आहे गर्मीअ जी जेका आहे शिदत आहे। टाक जेका आहे उहा गर्मीअ जी शिदत आहे, ऐं उहा जेको आहे न उहा ऊन्हारे जे जून महीने जी मंझंदि जो 1 बजो आहे। इहा आहे टाक। ऐं हूअ काई वाह ॾखण जी। हाणे ॾिसो नी, शयूं मिलाईंदो, ॾुख दर्द बि मिलाईंदो थो अचे, वरी उनजो पूराओ बि कंदो थो अचे पियो उनजी जेको आहे सो ॾाढो रिद में। मुंहिंजे सीने साण लॻे थी, मुंहिंजो नालो खणंदे हुनजी चहिरे ते जे रंग फुटनि था। ख़ुशि थींदो न, मुरकंदो न, ज़िंदगी जुड़ी थी पए न, ज़िंदगी ठही थी पए। रंगनि मां के बाग़ ठा, या ॾिसो न केॾी माना हुनजी बुनियाद खां वठी खणे थो मथे। रंग फुटा, आबियारी थी, वरी उन मां बाग़ थी पिया, बाग़नि जी ख़ुशबू थी पई, फल थी पिया। ज़िंदगी जो केॾो लुत्फ़ु, केॾो मज़ो। ॻाढ़े गल ते ॻोढ़ो आहे, ॻाढ़े गल ते ॻोढ़ो आहे, गुलड़ ते का माक पोए थी। मुंहिंजे कन में कुझु चवे थी, अहमद तोसां प्यार अज़ल खां। अलस्त बिरबकुम जॾहिं कन पियो, कालू भला कल्बसी तॾहिं तुझ चयो, तहीं वेर कयो वचन वेड़ी चन सां। अहमद तोसां प्यार अज़ल खां, हू जा गॾु रहे थी मूंसां, मूं में ॿीहर ॼाई आहे, मूं में पाण उहा ई आहे। हीउ तसौफ़ जो बुनियादी नुक़्तो आहे सम्झण जे लाइ। न मां हुन खां धार आं, न हू मूंखां धार आहे। तमामु ख़ूबसूरत। स्पीड सां पढ़ी वियो, पर मूंखे जेकी पढ़णी उहा मोहम्मद ख़ान मजीदी वारी नज़र आई। ऐं ॾाढो हुन हिकिड़ो रवानगी हुई नज़म में, ऐं हुन में हिकिड़ी ख़ासि हिकिड़ी पैरा ॾाढी मूंखे वणी, जेका वरी वरी उनखे पढ़ाए, जीअं त बहितर हो तोखे कहिड़ी कल्ह हो साईं,
त ॾाढो हिकिड़ो निमाणो आई ऐं हेठां ई वारो इहो जुमिलो या इहा सिट हुई ऐं तमामु बहितरीनु नज़म। सुठो एक्सप्लेन कयो आहे। ऐं तनवीर हूअं बि असांजी सिंधी अदबी संगत में वाक़ई हिकिड़ो मुनफ़रिद जीअं खणी चयूं त शाइर आहे, लेखक आहे। ऐं तनवीर जी नज़म हुजे, गज़ल हुजे, तनवीर जो उहो सदाईं जेको आहे सो पुरवकारी रहियो आहे असांजे लाइ। असां त ख़ासि तौर ते नौजवान जेके आहियूं तनवीर जी शाइरी ॿुधी करे सोचींदा आहियूं त हेॾो बिज़ी माण्हू ऐं हिकिड़ी ॿी फील्ड जो माण्हू थी करे एॾो कीअं थो सोचे, पर शाइरी जेका आहे ॾात जेका आहे हिकिड़ो इलाम आहे ऐं ईअं कोन थींदी आहे, ज़ाहिर आहे हिन में का वॾी पीड़ा हूंदी आहे, को दर्द हूंदो आहे। तनवीर जे नज़म जे हवाले सां आउं थोरो ॿ टे ॻाल्हियूं आहिनि पेश कंदुसि। त हिकु त नज़म जा काफ़ी क़िस्म थींदा आहिनि। हिते तनवीर खे इहो ॿुधाइणु घुरिजे हा त हीअ नज़म जो कहिड़ो क़िस्म आहे, छो त नज़म जा क़िस्म आहिनि। हिकिड़ो तजरीदी नज़म बि थींदो आहे, आज़ादु नज़म बि थींदो आहे, नसरी नज़म बि थींदो आहे, आज़ादु नज़म बि थींदो आहे, खोड़ सारा नज़म जा क़िस्म आहिनि। अवरहाल शाइरी खे बि नज़म चइबो आहे, पर हिते इहो शो न कयो वियो आहे त हीअ नज़म जो कहिड़ो क़िस्म आहे। उनखां अलावा नज़म में मौसीक़ी जो जेको अंसर आहे उहो तमामु घणो हुअणु घुरिजे, जेको तनवीर जी इन नज़म में आहे। इहा ॻाल्हि मञी सघिजे थी, इन ॻाल्हि खां इनकार करे ई नथो सघिजे त तनवीर जी इन नज़म में मौसीक़ी कोन्हे। हालांकि शाइरी शुरूआत खां वठी बेसिकली फ़नी लिहाज़ खां मुख़्तलिफ़ घाणेटनि में ईंदी रही आहे। शुरू में असां छंद विद्या ते लिखंदा हुआसीं, शाइरी असांजा शाइर कंदा हुआ, उनखां पोइ इल्मु उरूज़ थियो। पर हिन वक़्तु जेका तहरीक हले पई फ़न जे लिहाज़ सां, शाइरी जे फ़न जे हवाले सां, त शाइरी खे आज़ादु हुजणु घुरिजे। काफ़ी अहिड़ा शाइर आहिनि जदीद दौर जा जंहिंजो इहो ख़्यालु आहे बुनियादी तौरु त शाइरी खे आज़ादु हुजणु घुरिजे। ऐं शाइरी जो जेको हिकिड़ो सुठो फॉर्मेट आहे उहा मौसीक़ी आहे। जेकॾहिं कंहिं बि शाइरी में, कंहिं बि कलाम में मौसीक़ी जो अंसर घणो आहे, जजो आहे, त उहा शाइरी जेको आहे सो क़ाबिल क़बूल आहे। ऐं जेकॾहिं को ईअं ई रुगो काफ़ियनि जी भरमार आहे ऐं रुगो लफ़्ज़नि जी जेको आहे सो जोड़ आहे ऐं उन में को मौसीक़ी जो अंसर कोन्हे ऐं उनखे ॻाए नथो सघिजे, त उहा शाइरी कोन्हे। पर तनवीर जी जॾहिं की असां शाइरी खे पढ़ूं था, तनवीर जी जॾहिं नज़म खे असां ॿुधूं था, पढ़ूं था, त असांखे हिकिड़ो अहसासु थिए थो ॼण त असांखे तनवीर जेको आहे सो उन तहरीक में बीठल नज़र थो अचे, त वाक़ई शाइरी में मौसीक़ी जो अंसर हुजणु घुरिजे। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿियो साईं आदिल